असां शुरू था कयूं साईं ख्वार साहिब जिन खां, छो जो साईं जो हिकिड़ो वॾो तजुर्बो आहे पाणीअ जे जेका गदिलाइण आहे ऐं उन में जेके ख़राबियूं आहिनि उन जे हवाले सां। त आउं साईं खां पुछंदसि त साईं जिन जो पंहिंजे कम जे बारे में ॿुधाइनि ऐं उन खां पोइ जेको ओवर दी टाइम एॾनि सालनि खां वठी पाणीअ जी जेका क्वालिटी आहे उहा बहितर थी आहे, ख़राबु थी आहे, ऐं उन ते साईं पंहिंजी जेका आहिनि सा तजियो ॾियनि त पाणीअ जी क्वालिटी ते कहिड़ा असर आया आहिनि सॼे एतिरे सालनि ते। छो जो साईं ॿोॾियूं बि ॾिठियूं आहिनि, साईं ख़ुश्कियूं बि ॾिठियूं आहिनि, ऐं साईं जेको आहिनि सो हिकिड़ो वॾो तजुर्बो रखनि था। त आउं दावत ॾींदसि साईं ख्वार साहिब जिन खे त साईं असांखे पंहिंजे हिन सां ॿुधाइनि पंहिंजी जेका नज़रियो आहे। मूं पाणी जी आलूदगी जे मुतालिक़ ॻाल्हाईंदुमि, पर उन में मां बेसिकली जेको टॉपिक सोचियो आहे त उहो त मां ॻाल्हायां सिंध में पाणी जी हालति छा आहे ऐं रिवर इंडस जी हालति छा आहे, ऐं उन्हनि ते ॿिनि मौज़ुनि ते ॻाल्हाईंदुसि। ऐं इहे बेसिकली जेको मूं अॼु ॻाल्हाईंदुसि उहो असांजो पंहिंजो ज़ाती तजुर्बो आहे ऐं उन्हनि जे बुनियादनि ते ॻाल्हाईंदुसि। आलूदगी जेका आहे हिकिड़ी जेका त सिंध में पाणी पीअण जो जेको आहे हिकिड़ो आहे सरफेस वाटर आहे जेको इन रिवर इंडस जे थ्रू अचे थो पियो, ऐं जेको ॿियनि या इंडस जे थ्रू या उन कैनालनि जे थ्रू ऐं उन्हनि जे थ्रू थिए थो। ॿियो थिए थो पियो ग्राउंड वाटर जेको ज़ेर ज़मीन पाणी आहे, उहे जेके आहिनि से असांजे सिंध में जेके आहिनि से पाणी इस्तेमालु कया वञनि था। हूअं त जेकॾहिं तव्हां ॾिसो त रिवर इंडस जेका आहे सा हो मथां हिमालय जबल खां कराकोरम खां ऐं हिंदकश जबलनि खां जे स्नो मेल्ट्स जा जेका आहे सा उतां अचे थी जेका तिब्बत ऐं खां इंडिया खां पाकिस्तान में थिए थी, ऐं उन खां बाद में हेठि जेका आहे सा प्लेन्स ऑफ सिंध ऐं पंजाब में जेके आहिनि से उहे अचे थी पई, पाणी अचे थो। तव्हां ॾिसंदा त शुरूआति में त पाणी तमामु बिल्कुलु साफ़ ऐं उहो आहे, ऐं वरी पॉल्यूशन में ॿिनि क़िस्मनि जा थियनि था। हिकिड़ो थो थिए पियो कुदरती थिए थो, ऐं ॿियो जेको आहे सो इंसान जो हथरादू थिए थो पॉल्यूशन थिए थो। इंसान जो नेचुरल जेको थिए थो पियो उहा आलूदगी जेका थिए थी उहा पाणी जे वहण जे करे ज़मीन मंझां हू पाणी जेको आहे सो मेटल्स ऐं मुख़्तलिफ़ शयूं जेके आहिनि से उहे जज़ब करे थो, उहे डिज़ॉल्व थियनि थियूं, ऐं उहे जेके आहिनि से पाणी में मौजूदु आहिनि, ऐं जंहिंखे चयो वञे थो आम तरह सां त जेके हल थियल मादा जेके आहिनि से उहे मौजूदु थियनि था, ऐं उहे ज़्यादा तौरु असांखे खपनि बि था। जीअं आहे सोडियम खपे थो, कैल्शियम खपे थो पियो, पोटेशियम खपे थो क्लोराइड खपे थो पियो, ऐं इंसान जी ज़िंदगी जे लाइ उहे जेके आहिनि से आहिनि इसेंशियल एलिमेंट्स आहिनि जेके इंसान खे ही जेका आहे सा सिहत जे लाइ ऐं हुननि जे लाइ उहे ज़रूरी आहिनि। ऐं उन खां बाद में ॿिया जेके आहिनि इंसान जा हथरादू जेके आहिनि से ज़रिया आहिनि जिन सां पाणी ते असर अंदाज़ थिए थो। ऐं इहो इंडस रिवर जो ज़्यादा तौरु जेके आहिनि से ख़राबु थियणु जेको आहे सो पंजाब जे ऐं सिंध जे प्लेन लैंड्स जे दौरान हिते थिए थो। हूअं तारीख़ी तौरु तां त पंजाब में सिर्फ़ु हिकिड़ो शहर रही देरा गादी खान आया उहे इंडस रिवर जे वेझो आहिनि जंहिंजो अंदरि पाणी पवे थो पियो, मगर मूंखे हाणे ॿुधाए अथऊं त रिवर इंडस जे चौधारी केतिरियूं त बस्तियूं जेके आहिनि से डेवलप थी वियूं आहिनि, ऐं जेके पंहिंजो पाणी जेको आहे त इंडस्ट्रीज़ बि नंढियूं इंडस्ट्रीज़ ऐं उहे लॻियूं आहिनि, ऐं उहे जेके आहिनि से उन्हनि खे सहूलियत थिए थी त हुन मंझां इंडस रिवर मां पाणी जेके पंप करे खणनि था ऐं उहे इस्तेमालु करे वरी जेके अनट्रीटेड पाणी जेको आहे सो उहो जेको आहे सो हुन में इंडस में वापसि विझी था छॾनि पिया, जंहिंसां उहे गदिलाइण जेका आहे सा वधे थी पई। उन सां तव्हां पढ़ियो हूंदो, तव्हां ॾिठो हूंदो त रावी जेका आहे सा
हिकिड़े वक़्तु शार्ट हुजण जे करे ऐं सभु त मां कोन थो ॿुधाए सघां, ऐं पंहिंजे छड़ी समरी मां तव्हांखे मां ॿुधायां थो त रिवर इंडस जो जेको हुन में जेको आहे रावी में लाहौर जो ऐं हुनजो सॼो गंदो पाणी उन में पवंदो आहे, उहो काफ़ी जेका हितां पॉल्यूटेड आहे। मगर उन जो पाणी हूअं नॉर्मल रेंज में हिते इंडस में ताईं कोन थो पहुचे, पर जॾहिं इहे बारिशूं पवनि थियूं या उहे थिए थो तॾहिं उहो पाणी बि जेको आहे सो अचे पंज नद ते उहो पहुचे थो पियो, ऐं उहे बि जेके आहिनि से अफेक्ट कनि थियूं पियूं, ऐं उहे जेके आहिनि से हुनजो पाणी जो गंद आणणु पए थो। मगर असां वटि जेको आहे सो मूं ॾिठो आहे त सिंध में पाणी जो छा थो थिए जो गुडू बैराज खां ऐं सखर बैराज खां पाणी एग्रीकल्चर पर्पज़ जे लाइ सप्लाए करण खां बाद में जेको पाणी बचे थो पियो उहो एतिरो घणो न आहे, ऐं उहो सिर्फ़ु 3 महीननि में जुलाई अगस्त सितंबर में मानसून सीज़न में उहो उते काफ़ी थिए थो, जेको थिए थो डाइल्यूट थिए थी। बाक़ी न त हूअं जेको आहे सो पाणी जेको आहे सो उहो उन में जेके आहिनि से एतिरो काफ़ी न आहे, ऐं हू घटि आहे। ऐं उन में तव्हां ॾिठो सखर जो, खैरपुर जो, ॿिया जेके बि शहर हेॾो होॾो जा आहिनि सभिनीनि जो गदलाइण जो पाणी उन में अंदरि पवे थो पियो। ऐं उन खां वधीक जेको हो सो असीं जेको ॾिठो हुयोसीं त मंछुर जेको आहे जो कोटड़ी असीं ज़्यादा तौर मॉनिटर जेका आहे कोटड़ी बैराज ते घणो कयो आहे, पर ॿियनि हंधनि ते बि कयो आहे, पर ॾिठोसीं त मंछुर जो बि काफ़ी असरु थिए थो। छा आहे जो मंछुर जो बि ईअं जीअं से रिवर इंडस में पाणी तब्दील थिए थो तीअं मंछुर जी क्वालिटी बि ईअं तब्दील थिए थी, ऐं ख़ासि तौर सां प्री मानसून में खां अॻु में मंछुर जे पाणी जी क्वालिटी तमामु ख़राबु थी वञे थी। त बेसिकली रीज़न आहे त उन वजह ॾिसंदो तव्हां त हिन मई ऐं जून जे दौरान गर्मी घणी हुजण जे करे पाणी इवोपोरेशन तमामु घणो थो थिए पियो सरफेस तां, ऐं उन जे करे कॉन्संट्रेशन मुख़्तलिफ़ साल्ट्स जी तमामु घणी वधी थी वञे पई। ऐं असीं इहो ॾिठोसीं, असीं स्टेटिकली हिकु गिप्स डायग्राम्स आहिनि जिन सां असां टेस्ट कयोसीं त उन जो पाणी जे गदलाइण जो ओरिजिन्स कहिड़ियूं आहिनि, छा थो थिए पियो। असां उहो कंप्यूटर प्रोग्रामिंग जे तहत असांखे उहा ख़बर पई त 70% जेका आहे सो बिकॉज़ ऑफ उन में गदलाइण जेका इहा वधियनि थियूं पियूं उहे थियनि थियूं पियूं इन्हनि 2 महीननि में, सो इवोपोरेशन ऑफ वाटर जे करे थियनि थियूं। ऐं उन खां बाद में जेका आहिनि सा 25% जेको आहे सो सोर्स जेको आहे सो इहो हिन जो NAMNVD उन्हनि जो आहे। ऐं ॿियो बि तव्हां नोट कयो हूंदो त MNADV जेके बि TDS आहे उन खां मंछुर जो TDS वधीक थी थो वञे पियो इन्हनि महीननि में। सो मंछुर जो पाणी तव्हां रिवर इंडस में ईंदो रहे थो पियो, ऐं उहो जेको आहे सो इंडस में तव्हां ॾिठो हूंदो, तव्हां लंघिया हूंदो त उतां जेका आहे सा जेका त टेल रेगुलेटर आहे उतां उहो पाणी हुनजो मंछुर जो ईंदो पवंदो रहे थो। ऐं ख़ासि तौर सां इन बिफोर मानसून सीज़न में हिते रिवर इंडस में पाणी हूंदो ई कोन्हे को, पोइ जॾहिं उहो अचे थो पियो तॾहिं उहा जेका आहे सा कॉन्संट्रेशन खे वधाए थो छॾे पियो। असीं जेको मां ॿुधायां त पहिरियों दफ़ो असीं जेका आहे सा 81 खां 83 ताईं कोटड़ी बैराज वटि असीं इहो इंडस खे असां मापियोसीं, तॾहिं उते जेके ॿियूं आऊं नथो ॿुधायां सभु हिकिड़ी मां तव्हांखे ॿुधायां थो त उते वक़्तु इहो TDS जेका आहे सा 180 खां वठी 240 ताईं हुई जेका आहे सा। असीं वरी जॾहिं 94 में असां ॾिठोसीं त उहे जेके आहिनि से जेका आहिनि सा मथीं लेवल जेका आहे सा अबाउट 300 ताईं पहुतल हुई। ऐं मूंखे हाणे जॾहिं हिन चयो उन खां बाद में असां कंदा रहंदा आहियूं, पर हाणे जॾहिं मूंखे अॻिले हफ़्ते हुननि चयो त जेका आहे त तव्हां प्रेज़ेंटेशन कयो, तॾहिं माण्हू खे मां मोकिलियो ऐं हुतां इंडस जो सैंपल असां कलेक्ट कयो ऐं ॾिठोसीं त हिन वक़्तु जो जेके 448 जेका आहे TDS हुयो, TDS यानी 400 या पार्ट्स पर मिलियन या तव्हां चओ मिलीग्राम्स पर लीटर चओ,
तॾहिं बि ॻाल्हि साॻी आहे, उहो मौजूदु हुयो। तव्हां ॾिसो त इहो जेको आहे सो हेतिरनि हुननि सालनि में इहो TDS जेको आहे सो इंडिकेट थो करे त साल्ट्स जेके आहिनि से उहे केतिरा जेके आहिनि से वधिया आहिनि। इहे छाजे लाइ वधिया आहिनि? ओरिजिनल रिवर इंडस त साॻियो वहंदो थो रहे, उहे जेके आहिनि से हेठों जेके ज़मीन मंझां आहिनि उहे त साॻिया ई थो खणंदो रहे, पर इहो वाध जेका था थी आहे बिकॉज़ ऑफ एंथ्रोपोलिक पॉल्यूशन जेका करे ऐं अनट्रीटेड जेका आहे सा पाणीअ जे करे इहा जेका आहे सा इहा वाध आई आहे। ऐं जंहिंजे करे उहा अञा ताईं जेका 450 ॿाए 48 जेको आहे सो जेका सुठे पाणी जी आहे उहा विथिन लिमिट्स आहे, उहा वधि में वधि मैक्सिमम लिमिट उहा जेका आहे सुठे पाणी जी आहे 500 आहे, अञा ताईं उहा विथिन लिमिट आहे। मगर इहो बि केतिरे ताईं हूंदो, मगर जॾहिं इहो बिफोर या मानसून सीज़न में जॾहिं इहो अनकंट्रोल्ड रिवर इन जो मंसूर जो पाणी अचे थो तॾहिं 500 खां मथे चढ़ी वञे थी, 700 750 800 ताईं बि पहुचे थी। असीं उहो बि नोट कयो आहे। उहे जेके आहिनि चंद महीननि जे लाइ थिए थी, वरी उहो इंडस जो पाणी अची थो वञे त मंसूर जो पाणी बि जो डाइल्यूट थी थो वञे, पोइ उहो घटिजी थो वञे। मगर असीं हुननि खे चयोसीं इन्हनि में 4 में 3 में त कॾहिं बि कंहिं बि हालति में मंसूर जो पाणी हिकु हुजे त इंडस जो पाणी 30 हुजे, तॾहिं तव्हां इस्तेमालु कयो। वधीक तव्हां कंदव त माण्हुनि जी ज़िंदगी ते जेके आहिनि से ख़तरात थी सघनि था। ऐं उन खां पोइ इहो जेके थिए थो, ऐं उन खां बाद में असीं जेके बि ॾिठा आहिनि माप कया आहिनि त मैक्रोबायोलॉजिकल ऑर्गेनिज़म्स असीं मूंखे हुन हाई कोर्ट बि चयो हो त कोठड़ी जो बि तव्हां चेक कयो, हे कयो, ॾिसो फिल्टर प्लांट्स कीअं था थियनि पिया। उसी मां वियासीं त कंहिं कोई बि अदारो अकॉर्डिंग टू द पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग जे बुनियादनि ते ट्रीटमेंट कोन थो करे। सर्फ जेके आहिनि से हू बि कनि था, सेटलिंग टैंक्स आहिनि जंहिंमें जेका आहे सा सर्फ जेका आहे उहो लट जेका आहे त हेठि वेहे थो ऐं उन खां बाद में हू पाणी उन्हनि में हू सप्लाई कनि था जेके उहो तव्हांखे ख़बर आहे मैक्रोबायोलॉजिकल ऑर्गेनिज़म्स मोस्टली मौजूदु हुननि में रहे थो। जॾहिं बि असां टेस्ट कयो आहे त उन मैक्रो असांखे डिटेक्ट थियनि था पिया, इहो अबो WHO लिमिट खां मथे था थियनि पिया। ऐं ॿियो जेको आहे उन खां बाद में जेके अंडरग्राउंड वाटर जेको आहे सो उहो जेको आहे रिवर इंडस ऐं जेके सोर्सिस आहिनि पोइ उन्हनि जे वेझो त पाणी ठीकु रहे थो पियो, कुझु आहे सही आहे, पीअण जे लाइक़ु आहे, 500 जे लाइ जे हेठों आहे या 1000 जे अंदरि रहे थो। मगर उन्हनि में आर्सेनिक मौजूदु रहे थो, त आर्सेनिक जेको आहे सो अॻ में कैंसर काज़िंग आहे। इहो जेको आहे सो थाउज़ेंड्स ऑफ ईयर्स अॻ में चवनि था हिमालय खां इहो जेको आहे सो मूव कयो आहे ऐं उहो जेको आहे सो डिपॉज़िट। इहो सिमिलरली जेका आहे त गंजीज़ में बि प्रॉब्लम आहे उन्हनि जे हिते, या उन ब्रह्मपुत्र रिवर ते जेका त बांग्लादेश में आहे उहो उन्हनि जे पासे ॾे बि हिते सोर्स उन्हनि जो हितां ई आहे ऐं उतां उहे जेके आहिनि से उहे कनि था। इहे जेके आहिनि से सेडिमेंट्स में आहिनि ऐं पोइ उहे जेके आहिनि अंडरग्राउंड में आयरन ऐं ॿिया मुख़्तलिफ़ शयूं आहिनि जंहिंजे करे उहो मोबिलाइज़ेशन थियनि थियूं ऐं उन्हनि में उहे अचनि थियूं पियूं, उहो थिए थो। असीं हेठि बि पाणी सिधो इन कोटड़ी बैराज खां वठी हेठि बि असीं होटल ताईं ॾिठो आहे। असां ॾिठोसीं त तव्हां सिजावल वारी मोरी ताईं बि जेको आहे त ॾींहों ॾींहुं हेठां जो पाणी हितां त 2000 खां वठी 0 डिस्चार्ज पई थिए थी ऐं उन जे करे उहो पाणी जेको आहे सो समुंड जो पाणी मथे चढ़ंदो थो अचे ऐं उहो जेको आहे सो सिजावल वारी ब्रिज बि टपी थो अचे। असीं इहो ॾिठोसीं त असांजी हिकु त कंडक्टिविटी वधी थी वञे ऐं ॿियो जेको आहे त क्लोराइड ऐं कार्बोनेट रेशो जेको आहे सो उहो वधी थो वञे पियो, जेको ॾेखारे थो पियो समुंड में सोडियम क्लोराइड वधीक हूंदो आहे ऐं हेॾे जेको आहे सो इहो कैल्शियम कार्बोनेट ऐं उहे हूंदो आहे, उन जे करे उहे जेके आहिनि से वधी था वञनि पिया। इहो ॾेखारे थो त समुंड जो पाणी हेॾे मथे चढ़ंदो थो अचे। पोइ इहो जेके आहिनि से सभु जेके आहिनि से हिते जेका आहिनि सा इहा मौजूदु आहे। मां तव्हांजो शुक्रगुज़ार थो कयां जो तव्हां मुंहिंजी मर्ज़ी आहे उहा ॿुधी, महिरबानी।
महिरबानी सर, तव्हां असांखे हिकिड़ी हिस्टोरिकल ब्रीफ ॾिनी त कीअं जेके इन से पाणी जी लेवल रिवर इंडस में जेका कंटामिनेशन आहे उहा हेठि मथे थिए थी। पर सुठी ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु बि जेको DDSC लेवल आहे रिवर में उहा क़ाबिले क़बूल हद में आहे। ऐं आउं सम्झां थी त उन में जेको नेचुरल सिस्टम आहे, माना तव्हांजी नेचुरल हिकिड़ो डिग्रेडेशन जा फिनोमिना हूंदा आहिनि। जीअं पाणी वहंदो आहे त जीअं पाणी वहंदो थो अचे त उहा उस हवा ऐं जेका हेठि सॉइल आहे उहा उनखे नेचुरली क्लीन थी करे। सो कुदरत पंहिंजे हिसे जो कमु करे पई, पर असां शायदि उन कैपेसिटी खां वधीक किचिरो उछलायूं था, जेको जो वंस उहो पोइ इनटॉलरेंट थी थो वञे सिस्टम जे लाइ, ऐं असांजे लाइ सिस्टम नुक़सानदेह थी थो वञे। हिन वक़्तु जेको सो क्लाइमेट चेंज हिकिड़ो वॾो फिनोमिना आहे त असां को बि सीनेरियो प्रिडिक्ट नथा पिया करे सघूं। हिस्ट्री जी असांखे ख़बर ज़रूरु आहे, पर इहे जेके हेठि वधणु, पाणी जी क्वालिटी, पाणी जी क्वांटिटी वधी वञणु, त उन में आउं दावत ॾींदसि साईं अफ़ज़ल साहब खे, जिन जो तालुक़ु एग्रीकल्चर जे हवाले सां आहे, त कीअं जेका इन सां आलूदा पाणी फ़सुलनि खे कीअं थी ख़राबु करे या उन्हनि जो फ़सुलनि ते कीअं थो असरु अचे। साईं अफ़ज़ल साहब प्लीज़। पंजाब जे जॾहिं असां प्लेन ते अचूं था, जेको प्लेन एरिया आहे सिंध, टे वॾा पाण प्लेन आहे। हिकिड़ी कच्ची प्लेन बलूचिस्तान जी आहे, ऐं सिंध जी पंहिंजी प्लेन आहे, मैदानी इलाइक़ो, ऐं पंजाब जो। ऐं हिंदुस्तान मां जेके जबलनि मां पाणी लही अचे थो, हाणे हुन सां हिकिड़ो मसइलो इहो आहे त सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे त मैनेजमेंट जे करे या सियासत जे करे छा बि थियो आहे त उतां जेके 5 दरियाऊं आहिनि उन मां 3 दरियाउनि जो आसिरो आहे कोन। जॾहिं का ॿोॾि वग़ैरह थिए थी त पाणी मिले थो, न त रावी ब्यास इन में त पाणी आहे कोन्हे, ऐं सतलुज में बि पाणी कॾहिं आहे कॾहिं कोन्हे। हींअर जेके हालतूं थियूं तव्हांखे इहा बि ख़बर आहे। हाणे अचूं था त बलूचिस्तान में जॾहिं हद में जेका सिंध आहे मौजूदु आहे, उन में बलूचिस्तान मां 5 दरियाऊं आहिनि जंहिंजो असां ज़िक्र ई कोन था करियूं, जेके कंहिं दौर में बाक़ाइदे दरिया हुयूं। ऐं असांजे इंडस जे जेको आहे खे चार्ज करणु या सरफेस चार्ज में उनजो या लट जेके पाण चऊं था सिल्ट, उनजो उन में अचणु तमामु जेका आहे ज़रूरी हुयो। पर अनफॉर्चुनेटली कुझु मौसमी हालतूं अहिड़ियूं थियूं या हुते पंपिंग एतिरी हाणे घणी थिए पई त नाड़ी जी जेका लिंक आहे, जेका अची खीरतर कैनाल ते ख़तमु थिए थी, उहा बि ख़तमु थी वई। बोलान जेका आहे उहा बि कंहिं वक़्त में दरिया हुई, उन में बि हाणे पाणी कोन थो अचे, उहा बि ख़तमु थी वई। मूल हिकु तमामु वॾो सोर्स हुयो, जंहिंजे बुनियाद ते मुंहिंजो दड़ो जिथे ठहियो आहे उहो मूल ऐं सिंधु दरिया जो पाण में जेको आहे न मिलाप आहे। ऐं उन में जेके दोस्त इन इलाइक़े सां तालुक़ु रखनि था त बगो दड़ो हिकिड़ो मशहूरु दड़ो आहे, मुंहिंजे दड़े खां पोइ ऐं 2-टे ॿिया बि दड़ा आहिनि जिथों वापारी सिलसिलो मूल जे थ्रू ई जेको ई सामान ईंदो। हाणे उहो बि असां जॾहिं बचा बंदि लॻाया आहिनि उहो बि बंदि थी वियो आहे। हाणे उन खां पोइ इरिगेशन सिस्टम पंहिंजो अची वियो, त इरिगेशन सिस्टम जे करे पाणी जेका कुदरती तौर ते जंहिं दोस्त सां ॻाल्हि कई असां काछे जो वेठो, त काछे खां हिकिड़ो सीर हुयो, सीर चयो आहे नेचुरल वहकिरो जेको पाणी जो थींदो आहे उहा बि जहिड़े करे बंदि थी वई। ऐं 2 ॿियूं दरियाऊं जेके बलूचिस्तान मां अचनि पियूं, इहे बि जेको आहे सरफेस ड्रेनेज करे ख़तमु थी वियूं, जंहिंमें गाजाड़ी जेका गाज आहे जंहिं दोस्त ॻाल्हि कई डैम जेका उते ठहे पई, ऐं अहिड़ो सां कोलाची जेका। हाणे इन सॼी सूरत हाल में थियो छा आहे त पाणी कुदरत जी जेको तरीक़ाकार हुयो पाणी जे वहण जो ऐं पाणी जो में ग्राउंड में डिस्चार्ज थियण जो, या पीच जंहिंखे असां चऊं था, हिकु त पीच आम कैनाल जी थींदी आहे, ॿी दरिया जी जेका पीच आहे जेका डेल्टा आहे पंहिंजी। हाणे डेल्टा ताईं पाणी पुॼे ई कोन थो। ऐं उनखां अॻु मां अर्ज़ु कंदो हलां, डॉक्टर साहब वेठो आहे, त आख़िरी जेका आइस एज थी आहे जंहिंमें बर्फ़ ॻरियो आहे ऐं समुंड मथे आयो आहे। हाणे असां त बिल्कुलु प्लेन हेठि आहियूं, समुंड खां थोरो मथे आहियूं, त उहो पाणी जेको समुंड जो उभार थियो आहे, उहा जेका फ्लड थी आहे, उहो तव्हांजे मौजूदा सॼे सिंध खे क्रॉस करे, कच्ची प्लेन खे क्रॉस करे ऐं पंजाब खे क्रॉस करे उहो पाणी बीठो आहे। ऐं उहो पाणी तक़रीबन 20,000 साल अॻु खां शुरू थियो आहे, अॼु खां 9,000 साल अॻु ख़तमु थियो आहे। माना 11,000 साल इन इलाइक़े में पाणी बीठो आहे। इन करे आर्कियोलॉजी जी बुनियाद ते असां ॾिसूं था असांखे का आबादी का शहर नज़र कोन थो अचे। पहिरीं जेका वॾी आबादी या बाक़ाइदा आबादी असांखे नज़र अचे थी, उहे बि असांजा मारूड़ा जबलनि मां लही करे इहो महरगढ़ आबाद कयो आहे। अॼु खां तक़रीबन 11,000 साल अॻु मुन शुरूआति कई, ऐं 9,000 साल अॻु में त उहो हिकिड़ो फर्स्ट क्लास टाउन थी वियो, ऐं 7,000 साल अॻु में मरकज़ी जेको आहे वापारी इलाइक़ो हुयो। उनखां पोइ आसे आसे असां मुंहिंजे दड़े ताईं पहुता आहियूं, ऐं मुंहिंजे दड़े खां पोइ
सिंध सां गॾोगॾु चाहे उहो सिंध जीअं दोस्त ॿुधायो त पंजाब खां पंजाब इहो सिंध आहे बेसिकली, उतां जो पाणी उते इहे जेके आहिनि शहर ॾिया हड़पा वग़ैरह। हाणे अचूं था त इन सॼी सूरत जे अंदरि जेका हाणे असां इंटरेक्ट कयो आहे, ह्यूमन इंटरेक्शन जीअं थी आहे, असांजा जेके कुदरती प्लांट्स हुया उहे तबाह थी विया, इरिगेशन सिस्टम जे करे एरड ज़ोन असांजा डेवलप थी विया। हाणे मां इन ते ईंदुसि त कजे छा, पंजाब सां पाण विड़ी कोन था सघूं, दोस्तनि साजो ईअं ॻाल्हाए वेंदो आहे की डंडो खणी मथे माणिजे, इहो मुमकिन ई न आहे। कुदरती पाणी खे पाण रोके कोन था सघूं। डैम जेके ठहणा आहिनि, कुझु ठहिया आहिनि, कुझु ठहंदा, उहो पियो जहिड़ो हलंदो। असांजी का पॉलिटिकल सिस्टम आहे कोन, असां ते हिकिड़े नंढड़ी पार्टी आहे उन मां जान कोन था छॾाए सघूं, हेॾे वॾे क़ौमुनि सां विढ़ंदासीं, मुमकिन न आहे। हाणे कजे छा, ॿ सूरत हल आहे। साईं जीअं ॿुधायो त पाणी में गदड़ा, पीअण जो पाणी बि असांखे नसीबु कोन थो थिए। पीअण जे पाणी नसीबु न थियण में कुझु पंहिंजूं बि ग़लतियूं ज़रूरु हूंदियूं। हाणे अचो त इन पाणी मां कीअं गुज़ारो थियूं, मां इन ते ॿ टे मिंट ॻाल्हाईंदुसि। त हाणे इन में सभ खां पहिरीं आहे त ज़रूरी आहे त असां अहिड़ो फ़सुलु कयूं जंहिंमें 12 महीना असां सॉरी जेको आहे 3 महीना उन में पाणी छॾियूं ऐं 3 महीननि खां पोइ उनखे सिम कैनाल में विझूं। सिम कैनाल खां पोइ उहो पाणी जेको आहे वञी जेको आहे बाक़ी इलाइक़नि जी तबाही जो बाहिस थिए। हाणे ऊन्हारे में पाणी घणो आहे, ऊन्हारे में सारियूं पोखियूं थियूं, ऊन्हारे में सिम कैनाल आहिनि ऐं सिम कैनाल जे या जेको असांजा जेके ॿिन्ही पासे जेके सिम कैनाल पंजाब मां अचनि था, दोस्तनि खे ख़बर आहे उनजे बारे में, त जेके सॼे पासे ऐं खॿे पासे दरिया जे जेको आहे आउटफॉल जेके कैनाल ठहिया आहिनि। हाणे उन्हनि सां सभ खां वॾो मसइलो आहे, उन्हनि इहो ॾिठो त पाणी जेको आहे मथे खां हेठि वञे थो, पर बाबा विच में लगून्स आहिनि, खॾा आहिनि, खूबा आहिनि, तव्हांजा लेक्स आहिनि, उन में पाणी जमा थिए थो। हाणे साईं साहिब हिकिड़ी ॻाल्हि कई त आर्सेनिक जेका मथां आई आहे, आर्सेनिक मथां बि ज़रूरु आई आहे ऐं अचे पई, ऐं गॾोगॾु समुंड जो जेको पाणी असां वटि एतिरा 1000 साल बीठो आहे, आख़िरी जेको दौरु आहे, त उन दौर में हाणे थिए छा थो, जॾहिं तव्हांजो चार्ज पाणी जो जेको आहे एतिरो पाणी कोन थो जेको आहे दरिया पुॼाए, दरिया खे असां महदूद करे छॾियो आहे, बाक़ी इलाइक़नि खे ख़ुदि ख़ुश्की करे छॾियो आहे। उन में नतीजो इहो थियो आहे त उहो पाणी जॾहिं मथे थो अचे त उहो उन पाण सां गॾु उहे मिनरल्स जेके इंसानी सिहत लाइ सही न आहिनि उहे अचनि था। को दौरु हुयो असां जंहिं इलाइक़े में साईं असां शिदातपुर रहूं था, त उते पाणी जेको आहे 100 फुट 150 फुट ते मुश्किल सां आयो। हाणे उहो बिल्कुलु सरफेस ते अची वियो आहे। हाणे पाण सां गॾु साल्ट बि खणी आयो आहे। इहा साॻी सूरत हाल में हाणे सभ खां पहिरीं असां पंहिंजे इरिगेशन सिस्टम ते केतिरो कंट्रोल करे सघूं था, उहो बि ॾाढो ॾुखियो आहे ऐं उन लाइ पैसा खपनि ऐं उन लाइ विल खपे, पाण वटि आहे कोन। हाणे असां वटि हिकिड़ो ऑप्शन वञी बचियो आहे, उहो इहो आहे त असां फसल तब्दील कयूं, कहिड़े क़िस्म जा फसल कयूं जेको घटि पाणी में वधीक उपत असांखे मिले। नंबर 1। नंबर 2 आहे इहा आहे त साईं वेठो आहे इहो ॿिज जे बारे में, दीवान साहिबु ॿिज कलेक्ट पियो करे ऐं सीड बैंक पियो ठाहे। मां इहो चवंदुसि त बाबा जेके 2-3 ॿोॾियूं आहियूं उन इलाइक़े जे माण्हुनि खां ज़मीन असां ठीके ते खणूं, एन जी ओ तरफ़ां या पंहिंजे सोसाइटी तरफ़ां उन्हनि में अहिड़ा फसल करायूं, उते डिस्चार्ज जो जेको सिस्टम आहे उनखे कीअं कंट्रोल कजे, सरफेस ग्राउंड जो पाणी कीअं वधाइजे, ताकी उहे माण्हू जेके मारूड़ा पंहिंजे रिसोर्सिस सां कुझु कोन था करे सघूं, असां पाण जेको आहे उन्हनि फसलुनि मां उहो ॿिज मटायूं, उहे उपत उनजो बिल्कुलु डिफरेंट तरीक़े सां कजे। ॿियो वण पोखणु, ज़ुल्म इहो आहे त सिंध में वण ई कोन्हनि, यानी तव्हांजा सभ खां वधीक वण उहे जेके रस्तनि ते पोखियल आहिनि, माना तव्हांजो जेको रोड सिस्टम आहे उनजे, बाक़ी ॿेलो न हुजण जे बराबरि आहे। छा जिते साईं साजो उन पासे ॻाल्हि कई त खॿड़ पाण वटि जेको बाबा खॿड़ हुजे, किरड़ हुजे, कंडी हुजे, बबुर हुजे, ॿेर हुजे, छा बि हुजे, पर ॻाल्हि इहा आहे त उहे जेके नेचुरल फुटंदा त तव्हां उनखे वधायो। जीअं जामशोरे में अंग्रेज़नि देवी हणी छॾी, हाणे देवी जेका असां कटण में पुरायूं उन जा फ़ाइदा त असांखे नज़र नथा अचनि या असां स्टडी कोन कई आहे, असां मुसीबत आहियूं हिन मां जान कीअं छिलायूं। पर अहिड़े क़िस्म जी प्लांटेशन पाण जेकॾहिं इन इलाइक़े में करे था वठूं। ॿियो ज़ुल्म इहो आहे त बारिश जो पाणी अचे थो, धू तव्हां जेको आहे मंसूर परेशान, मंसूर टुटे पियो, दरिया परेशान, दरिया टुटे पियो, मेड़ वारनि कहिड़ो ज़ुल्म कयो आहे, उनखे तव्हां हर साल ॿोड़ियो था ऐं पंहिंजो ख़ैरपुर नातन शाह खे, ऐं उहो पाणी जी का ख़बर नथी पए अॻिते हली जेका आहे। हाणे दोस्तनि कुझु ॻाल्हि कई हेठि जेको असांजो बदीन वारो इलाइक़ो आहे,
बाबा बदीर वारे इलाइक़े में त समुंड जो पाणी आहे, उते तव्हांजा बिल्कुलु फसल तबाह लॻा पिया आहिनि, उते को आसिरो आहे कोन। हाणे गवर्नमेंट जे चकर में लॻंदो, दोस्तनि सां सुवालु कया त साईं PP वारो वेठो आहे, हिन खां पुछो त छा कंदो, छा कंदा उहे, हुनजी हैसियत कहिड़ी आहे, उहो कुझु कोन्हे। असांखे पाण खे आवाम सोसाइटी असां पाण गॾिजी करे जेकॾहिं अहिड़ा प्लान ठाहियूं, हीअ इंस्टीट्यूट खे मां थोराइतो आहियां, उन्हनि हिकिड़ी ॾाढी सुठी शुरूआति कई आहे। कम से कम असांखे ख़बर त पए त बाबा कहिड़ा मसइला आहिनि, कहिड़ी हुकूमत असांखे हिन में साथ ॾींदी, या असां पाण कुझु करे सघूं था। अदा सूट बूट पाए ऑफिस में वेही करे मुतबर थियण जी का ज़रूरत कान्हे की लहो पंहिंजे ॿनियुनि में, लहो पंहिंजे उन्हनि इलाइक़नि में जिते तव्हांजी महारत जी ज़रूरत आहे। एग्रीकल्चर डिग्री वठी करे कुंडड़ो वठी ऑफिस में वेठा आहियूं, कहिड़े कम जो आहे? उते मारोड़ा ज़ुल्म लॻो पियो आहे, कोई अहिड़ो फसल कनि था जंहिंजी माना मूं सारियूं पोखियूं 4000 ख़र्च आयो, हाणे 2500 में को मूंखां खणण लाइ तयारु न आहे, 1500 मुंहिंजो लॉस थियो आहे, ऐं चवनि था तव्हां एग्रीकल्चर जो टैक्स कोन था ॾियो। बाबा मुंहिंजे प्रोड्यूस ते तव्हां 20 दफ़ा टैक्स वठो था, जॾहिं साड़ियुनि ते टैक्स अलॻि आहे, चांवर ते टैक्स अलॻि आहे, दुकान ते वञो था टैक्स अलॻि आहे, जेतिरी मुंहिंजी कमाई न आहे ओतिरी तव्हां हुन ते टैक्स वठो था, वरी चओ था ज़मीनदार जेको टैक्स कोन था ॾियनि। माना इहे सभु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जिन में पब्लिक अवेयरनेस हुजे, उन मेंबर खे ॿुधाइजे दादा तव्हां वञी उते ॿुधायो असां टैक्स ॾियूं था, ऐं तव्हां खां इंडस्ट्री खां मथे था ॾियूं। इंडस्ट्री जो दिमाग़ ख़बर आहे, कमद मूंखां 2.5 रुपए में वठे थो, ऐं मूंखे जेको आहे उनजे बदिले में 20 रुपए में जेको आहे खंडु ॾिए थो। माना हे पोइ बि इंडस्ट्री जी कंट्रीब्यूशन आहे, मुंहिंजी कंट्रीब्यूशन आहे कोन। इन करे सॉरी मैडम, इन करे ज़रूरी आहे त पाण ख़ुदि आवाम लहे मैदान ते, दुनिया में जेके बि प्रोजेक्ट थिया आहिनि, जेको बि कमु थिया आवाम कयो आहे, गवर्नमेंट्स कोन कयो आहे, NGOs कयो आहे, माण्हू जे ऑर्गेनाइज़ेशन कयो आहे। माशाल्लाह असां सभु पढ़ियल माण्हू आहियूं, टाइम घणो वरितो। महिरबानी, थैंक यू। असां इहो सम्झोसीं त असांखे बिल्कुलु, मां बि इन ॻाल्हि में बिलीव कंदी आहियां त असांखे पाण खे हिमत करणी पवंदी, ऐं गवर्नमेंट जेको कुझु कयो आहे बसि उन्हनि जो मड़ी आसिरो ई करे सघिजे थो। ऐं क्रॉप वेरिएशन जी बिल्कुलु ॻाल्हि आहे, असांखे क्रॉप वेरिएशन करणु खपे, उहो ई असांजी बका जो हीअं सबबु थींदो। ऐं दावत ॾींदसि डॉक्टर हलीम मक्सी साहब खे त उन हवाले सां वधीक जेको आहे सो असांखे ॿुधाइनि, पंहिंजी जेका नॉलेज आहे उनजे हवाले सां। पाणी जीअं बि अचे थो ज़मीन में, उन में सिम जो पाणी आहे, माना साल्ट्स अथसि, उन में ॿियो जेको घिटिन जो या कंहिंजो गंद आहे या पेट्रोल आहे, इहो सॼो जेकॾहिं हेठि वेंदो त उन सां असांजो तमामु घटि थींदो। तंहिंजे करे हाणे इंडिया वारनि इहो शुरू कयो, पर इंडिया वारनि बि हींअर रुगो एग्रीकल्चर जे एक्सिस पाणी खे फिल्टर करे हेठि था मोकिलिनि। हिकिड़ी टेक्नोलॉजी आम आहे, उहो आहे मुंहिंजो हीअ त स्लाइड ॾेखारींदुमि, उहो पोइ ॾेखारियूं था स्लाइड में, त इनखे डायरेक्ट न पर इनखे साइड ते जेकॾहिं हिकिड़ी खॾ कढी 7-8 फुटनि ते, वरी साइड ते ॿी खॾ कढी हेठि खूह सुको कढिजे, ऐं उन में पहिरियां पाणी हुन में अचे, जंहिंमें कुझु सेटल थींदा सेडिमेंट्स, वरी हुतां पाणी निकिरी हुन में वेंदो, ऐं उन्हनि जे फिल्टर थी जॾहिं हेठि ग्राउंड में वेंदो ज़मीन में, त असांखे वधीक जेका पॉल्यूशन जे जेके चांसिस आहिनि उहे तमामु घटिजी वेंदा, त असांजो जल जेको आहे न उहो सही रहंदो। ऐं इन ते जेकॾहिं असां कमु कयूं त असांजो घणो हिकिड़ो त जेको शॉर्टेज थिए थी पाणी जी, उनखे थी सघे थो। ॿियो आहे त हिकिड़ी असां वटि हिकिड़ी इंट्रस्टिंग, की मुंहिंजो 80s में 87 में 86 में मूंखे तजुर्बो थियो। मूं जॾहिं थर में जैसर जे पार या हेॾां थाणे बुलाखान में पाणी कढियो त उन में 2 लेयर्स मिलिया मूंखे। मथां हिकिड़ो मिठो लेयर जेको असांजो आम अचे थो, उन खां पोइ नमकीन लेयर हो, पोइ हेठां हिकिड़ो वरी ॿियो लेयर हो जेको असां थाणे बुलाखान में मुंहिंजे ख़्याल में असां वियासीं 300 फुटनि ताईं, हेठि 300 फुटनि ते हेठां निकितो, इहे फस्ट ट्यूबवेल्स लॻा, उन खां पोइ इहे सारी संग ॾे ऐं इहे सभु ट्यूबवेल्स लॻणु शुरू थी विया। उन खां पोइ थर में मूं जेको हयो उहो जैसर जे पार में लॻो, उहो 500 फुटनि ताईं हुओ, ऐं उन में असां उहो 37 साल ताईं हलंदो, जेसिताईं आरियो लॻा पोइ उन खे ख़तमु कयूं उन वेल खे, पर उहो नेचुरल पाणी उते हलियो पियो ऐं उहो हले थो। त असां वटि इहे हेठां बि पाणी आहे अहिड़ो जंहिंखे असां कढी सघूं था, जेको घटि पॉल्यूट हूंदो। अच्छा, आर्सेनिक जो जीअं साईं हावड़ साहब चयो त बांग्लादेश में वॾो मसइलो, ऐं बांग्लादेश इन ते सॉल्व कयो आहे। बांग्लादेश हेठि कन्फाइंड रॉक्स में हलियो वियो, उतां कढियऊं पाणी फॉर माना पीअण जे लाइ, इन जे लाइ उतां कढियऊं, बाक़ी एग्रीकल्चर जे लाइ त हू इस्तेमालु पियो थियो। त असांजी बि सर्वे थी सघे थी त असां बि हीअ डीप में वञी
पाणी कढी सघूं था जेको मिठो हुजे, जेको हिन में जंहिंमें इहे आर्सेनिक न हूंदो, हिन में हेठि असां वटि ॿिया घणा ई बि रॉक्स आहिनि जंहिंमां असां कढी सघूं था ऐं उहो असां आर्सेनिक खे माना ख़तमु करे ऐं पंहिंजे पीअण लाइ अलॻि कयूं। इन ते कमु करिणो पवंदो सभिनी खे। ऐं दावत ॾींदसि नसरुल्ला शाह साहब खे जेके EPA खां आया आहिनि, त उहे पंहिंजी जेका आहिनि सा असांखे ॿुधाइनि उन्हनि जी जेको तजियो आहे। पूरी सिंध जे अंदरि असां ॾिसूं था त स्पेशली हैदराबाद रीजन में असां ॾिसूं, जेको मुंहिंजो टॉपिक आहे त दुनिया जे अंदरि ॾिसो पिया त माहौली तब्दीलियात जेके तब्दीलियूं अचनि पियूं, क्लाइमेट चेंज अचनि पियूं, हाणे असां वटि वाटर स्क्रेसिटी जा मामला तमामु वधंदा पिया वञनि। ऐं असां इहो ॾिठो आहे भई त दुनिया जे अंदरि उन्हनि जॾहिं बि इशूज़ आया, उन्हनि ॾिठो पए त ही इशूज़ अचनि पिया फ्रेश वाटर रिसोर्सिस जा, त हुननि अल्टरनेटिव जी तरफ़ हलिया विया आहिनि। हू अल्टरनेटिव जी तरफ़ इन करे हलिया विया त हुननि वटि हिकिड़ो मुक़ाबिल जेको आहे रस्तो मौजूदु हुजे। ईअं न हुजे त उहा शइ स्टॉप थी वञे। जीअं असां वटि हाणे ॾिसो, जेकॾहिं असां इंडस जी ॻाल्हि कयूं त असांजी जेका ही एजेंसी आहे उहा मॉनिटरिंग बि करे थी, इन्फोर्समेंट बि इदारनि खे जेको आहे डायरेक्शन्स ॾिए थी। असां हिन में ॾिठो त इंडस जेको एंड आहे, जीअं तव्हां ॾिसंदा आहियो त मार्च खां पाणी जी शॉर्टेज थी वेंदी आहे। असां पूरी हैदराबाद खे ॾिसूं त पाणी शॉर्टेज आहे ऐं उनजी TDS लेवल साईं जीअं ॿुधायो त उन जी वधी थी वञे। हाणे सुवालु आहे त पाणी पोइ अचे किथां? असां छा पिया कयूं त पाणी जेको असांजो फ्रेश वाटर आहे उनखे असां छा पिया कयूं, जो ज़्यादातर जेके नॉन पोटेटेबल रिसोर्सिस, माना जिथे असांखे पाणी फ्रेश जी ज़रूरत ई न आहे, उते पिया असां उनखे ज़ाया कयूं, जंहिंखे असां पोइ फाइनली चऊं था त भई इहो आलूदा पाणी जेको आहे वेस्ट वाटर आहे। हाणे वेस्ट वाटर आहे त उहो वेस्ट वाटर वञे केॾांहुं? हाणे उन वेस्ट वाटर जेकॾहिं असां पाणी 30% पियूं था त वेस्ट जेको कयूं था उहो 70% आहे। अगरि इहो ई पाणी असां फ्रेश वाटर खे बचाए करे असां उन जे अल्टरनेटिव ते कमु कयूं। अॼु जो जेको मुंहिंजो मौज़ू आहे त असां जेको पोल्यूटेड वाटर आहे, माना जेको वेस्ट वाटर आहे, उनखे चाहे उहो डिफरेंट सेक्टर मां थो अचे, जंहिंमें असांजो एग्रीकल्चर पहिरें नंबर ते आहे, इंडस्ट्रियल ज़ोन आहिनि, उनखां अलावा डोमेस्टिक तव्हां ॾिठो हूंदो त असां बाथ लाइ इस्तेमालु कयूं था फ्रेश वाटर खे, असां मुख़्तलिफ़ जेके किचन में यूज़ कयूं था पाणी खे, ऐं काफ़ी ॿियनि मामलनि में गार्डनिंग में बि असां फ्रेश वाटर खे यूज़ कयूं था। असां ॾिठो पए त काफ़ी घरनि जे अंदरि न का सेप्टिक टैंक आहे। असांजे इदारे छा कयो आहे त असां कोशिशि कयूं पिया त मुख़्तलिफ़ बींग मां कोशिशि कंदो आहियां इदारे जे अंदरि असां वटि असांजा ॿिया बि दोस्त त असां जेके इंटरनेशनल NGOs आहिनि, जीअं असां वटि ILO आहे, हुन सां गॾु कमु कयूं पिया, वर्ल्ड बैंक सां कमु कयूं पिया, उनखां अलावा FAO वारनि सां असां गॾु कमु कयूं पिया, मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स असां वटि अचनि पिया, उन ते बि असां कमु कयूं पिया ऐं कोशिशि कयूं पिया त जेको गैप आहे इदारनि जो उहो गैप न रहे। इदारनि जे अंदरि चाहे उहे प्राइवेट इदारा हुजनि, चाहे असांजा गवर्नमेंट इदारा हुजनि, असां छो जो हिनमहिल उहो टाइम अची चुको आहे त माहौलियाती अहिड़ियूं तब्दीलियूं आहिनि, अनएक्सपेक्टेड आहिनि, जेके असां सोचियूं बि न हुयूं उहे शयूं पियूं थियनि, जेके वेदर शिफ्ट पियूं थियनि, असांजा क्रॉप अलाए कहिड़े पासे पिया वञनि, असांजी रेन जेको फ्लड एक्सट्रीम, मुंहिंजो नंढड़े हिकिड़े ॻोठ सां तालुक़ु आहे जेको खैरपनाथन शाह, हमेशह असां ॾिठो आहे त उहो अफेक्टेड थिए थो। उहो जोग्राफिकली को इशू त आहे ई आहे, पर पोइ बि ॿिया मामलात वरी असां दुनिया खे ॾिसूं था त उते बि मामला थियनि पिया क्लाइमेट चेंज जा। उन सां गॾोगॾु असुलु माहौल आहे, माहौल जेको इकोसिस्टम आहे असां ख़ुदि बिगाड़ियो बि आहे। असां कोशिशि कयूं नथा त उनखे बहितर बणाए सघूं। हाणे कोशिशि इहा कयूं पिया त भई गॾिजी करे असां सभु शयूं, छो जो हिकिड़ो इंडिविजुअल माण्हू कुझु बि नथो करे सघे, गवर्नमेंट हुजे, NGOs हुजे, रिसर्च इदारा हुजनि, इहे सभु गॾिजी करे हिकु प्लेटफॉर्म ते कुझु करे सघनि था। अॼु जो जेको मुंहिंजो टॉपिक आहे, तव्हां ही प्रेज़ेंटेशन आहे ॾिठी हूंदी तव्हां, त यूटिलाइज़ेशन जेको आहे वेस्ट वाटर अल्टरनेटिव मौजूदु आहे असां वटि। अगरि असां एग्रीकल्चर खे ॾिसूं, इहो पाणी बहितरीनु हूंदो आहे।
ऐं अगरि असां डोमेस्टिक पाणी खे ॾिसूं, अगरि उते असां फ्रेश वाटर असां छा कंदासीं, अंडरग्राउंड हिकिड़ा हैंडपंप लॻाए छॾींदासीं, मोटर्स लॻाए छॾींदासीं, उतां पिया पाणी खे जेको आहे कढी करे गार्डनिंग लाइ इस्तेमालु कंदासीं। पर इहो असां न सोचींदासीं त घर जे अंदरि अगरि असांजो पाणी MGDs में इलाही ख़र्चु थिए थो। अगरि जीअं मां हिकिड़ी ॻाल्हि कयां पाणी जी, त असांजी हैदराबाद पूरी जेका पॉपुलेशन आहे उनखे आहे 120 MGD जेको आहे रिक्वायर्ड आहे। अगरि सेफ वाटर जी मां ॻाल्हि कयां फॉर द ड्रिंकिंग पर्पज़, छा असां वटि उहा शइ आहे या न आहे? हिन महिल असां उहो सेफ वाटर जेको आहे क्वालिटी केतिरी प्रोवाइड कयूं था? त इहे सभु इशूज़ जेके आहिनि, इवन असां डिस्ट्रिक्ट सिजावल में ॾिसो, मां एडमिनिस्ट्रेशन सां बि तालुक़ु रखां थो बीइंग अ डिस्ट्रिक्ट, त मां इहो ॾिठो आहे त दुनिया जे अंदरि ऐं असां वटि जेको असां कुझु करे सघूं था सभु पंहिंजे बिहाफ ते, असां ॿियो कुझु बि न कयूं, घर ॾे असां हिकिड़ो डोमेस्टिक घर जो जेको आहे जेको पाणी निकिरे थो, असां उनखे गदिलो पाणी चऊं था या वेस्ट वाटर चऊं था, उनखे असां रीयूज़ कयूं। नंबर 1 इज़ दैट प्रायोरिटी इहा हुजे त असां हाणे असां इहो बि कोशिशि कयूं पिया त जेके कंस्ट्रक्शन हाउसिंग स्कीम्स आहिनि उन्हनि खे बि असां इम्प्लीमेंट करायूं पिया त भई असांजो एक्ट आहे उनखे फॉलो कयो वञे। ऐं उहो ईअं आहे त तव्हां उते सेप्टिक टैंक लॻायो त जीअं उहो पाणी ॿीहर तव्हां शावरिंग लाइ इस्तेमालु करे सघियो। हिकिड़ो मिंट जी तव्हां वटि हिकिड़ो मिंट आहे। जी, त मुंहिंजो मक़सदु आहे त हीअ तव्हां हिन में मां काफ़ी दुनिया में ॾिठो त जेके पैसिफिक एशियन्स कंट्रीज़ आहिनि, नॉर्थ अमेरिका आहे, मुख़्तलिफ़ दुनिया जा, उन ते रीयूज़ पाणी ते वेस्ट वाटर ते ट्रेडिंग कनि था, हिकिड़ो वॾो बिज़नेस कनि पिया हिन महिल, ऐं मार्केटिंग आहे उते। छा असां वटि इहा पॉसिबल न आहे त असां इन ई पाणीअ खे, असां वटि इशूज़ आहिनि, मञा थो त सप्लाई लाइन जा इशू आहिनि, असांजी सोसाइटी एक्सेप्ट नथी करे, छो जो उन में स्मेल बि थी सघे थी, हैवी कंटामिनेशन बि थी सघे थी, उन में माइक्रो ऑर्गेनिज़म बि थी सघनि था। पर छा दुनिया इन पासे वञे पई ऐं उहे कमु कनि पिया? जीअं असां हाणे असां नंढड़ी हिकिड़ी कोशिशि कई असांजे इदारे त ETPs लॻाया। हाणे ETPs जो कमु छा आहे, जीअं असां फिल्ट्रेशन कंदा आहियूं सिंपली घरनि में, हिकिड़ो जीअं रोमन सिविलाइज़ेशन जी ॻाल्हि कजे, ग्रीक जी ॻाल्हि कजे, अप टू डेट हिन महिल ॾिसूं था त इहो हिकिड़ो रीयूज़ जो हिकिड़ो प्रोसेस हलंदो थो अचे। ईअं न आहे त कोई इहो नओं हिकिड़ो सिस्टम आहे, पर टेक्नोलॉजी चेंज थींदियूं रहनि थियूं, जंहिंमें असां ओज़ोन जी ऑक्सीडेशन थिए थी, असां जेके ॿिया टेक्निक जेके असां सिंपल त फिटकरी आहे या तव्हां बॉइल पाणी करे सघो था, इहे शयूं त आहिनि ई आहिनि। ठीकु आहे, त मुंहिंजो फोकस इहो हो त छा इंडस्ट्रीज़ जो जेको वेस्ट वाटर आहे, एग्रीकल्चर जो जेको आहे या डोमेस्टिक आहे, अगरि असां उनखे हैवी क्वांटिटी में MGDs में, त पोइ उनखे असां एज़ ए बिज़नेस स्टोर बि ॾिसी सघूं था, एज़ अ मार्केट बि असां करे सघूं था। इनखे मार्केटिंग असां US$ जे अंदरि मार्केट इनहांस पई थिए ॾींहों ॾींहुं, माना वधे पई मार्केट। तव्हां ॾिसंदो दुनिया जे अंदरि, तव्हां यूरोप खे ॾिसो, हिन महिल अमेरिका खे ॾिसो, हू इन तरफ़ वधंदा पिया वञनि, छो जो वाटर स्केर्सिटी इशू आहिनि, असां शॉर्टेज आहे पाणी जी असां वटि। असां महिरबानी तव्हांजी, त इनशाला सभई दोस्तनि जो शुक्रिया, मैडम स्पेशली तव्हांजो, साईं जो, ऐं आयल मोज़िज़ महिमाननि जो, थैंक यू सो मच। हींअर आउं दावत ॾींदसि दाऊद पोटो साहिब जिन खे, त उहे पंहिंजे जेके आहिनि से असांखे ख़्यालात सां आगाह कनि। महिरबानी। हिकिड़ो पाणी जी खोट, ॿियो मैनेजमेंट जी लापरवाही। मुंहिंजी मैनेजमेंट जो मतिलबु आहे जेके इरीगेशन रेगुलेशन था कनि, उहे चाहे इरीगेशन डिपार्टमेंट हुजे या मूंखे कंहिं डिपार्टमेंट खे टारगेट कोन थो कयां, ॼणनि थो ॻाल्हि कयां, जीअं सीडा आहे, सीडा जे अंडर FAOs था कमु कनि, जेके फार्मर ऑर्गेनाइज़ेशन, इन्हनि जी ज़िम्मेदारी आहे त पाणी जी सही विछ कनि। पर अचो पिया इन ताईं बि FAOs ताईं पोइ था अचूं, पहिरीं पाण अचूं था पाणी जी खोट जे करे जेको असांखे ज़राअत खे नुक़सानु पियो पए, ऐं जा वाफ़िर मिक़दार में हल बि असां वटि मौजूदु आहिनि, जेके जेकर असां गौर कयूं त उनजा हल बि असां करे इन मसइले खे हल करे सघूं था। पाणी असां वटि दरियानि मां घटि पियो अचे, ऐं बरसाति जे मौसम में जंहिं महिल तमामु इंटेंसिटी, जेको चवंदा क्लाउड बर्स्टिंग, इहो कॉन्सेप्ट ग़लति आहे, क्लाउड बर्स्टिंग न चइबो, इनखे रेनफॉल इंटेंसिटी चइबो आहे। इंजीनियरिंग में जेको असां टर्मिनोलॉजी शुरू खां वठी पढ़ंदा आया आहियूं, जेका रेनफॉल इंटेंसिटी वधे थी, 100 मिलीमीटर खां मथे पाणी पए थो त फ्लड जी सूरत में अख़्तियार करे असांजे दरियानि में अचे थो, ऐं पोइ आख़िर में डाउन स्ट्रीम खे जेके सिधियूं फ्लैट लैंड्स आहिनि उन्हनि में या त उहो तबाही करे थो या त वञी सिधो छोड़ करे थो
समुंड में। गवर्नमेंट या जेके बि इदारा आहिनि ॿिया चवनि था त पाणी जो जेको ज़ियान आहे समुंड में, ऐं बिल्कुलु इन खे चवंदो इहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, पाणी जो वाक़ई ज़ियान आहे। पोइ उन जे लाइ उनखे बचाइण जे लाइ छो कोन था असीं तदबीरूं सोचूं? असां वटि आहिनि नेचुरल अहिड़ा हल आहिनि। मिसाल जी ॻाल्हि, पाणी घणो अचे पियो तव्हां फ्लड जी सूरत में, तव्हांजो कचे जो इलाइक़ो आहे, हिकिड़ो त पाणी अंदरि समुंड में कोन पियो पुछे, जेको एनवायरमेंटली साइंसदान वेठा आहिनि ऐं इन ॻाल्हि खे तस्दीक कंदा त असांखे एनवायरमेंटल फ्लो जेको आहे 10 मिलियन एकड़ फीट एनी हाउ समुंड खे ॾियणो आहे, जेको तव्हांजे 1991 अकार्ड जी जेका आहे असां इरसा जे रिकमेंडेशन ते गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान कयो आहे, जेको न पिया ॾियूं। उहो ज़रूरी न आहे त असां पूरो साल हलायूं, फ्रॉम जनवरी टू डिसंबर उन पाणी खे असां फ्लो कयूं उन में, ताकी असांजी डेल्टा बचे, असांजी मेरीन इकोलॉजी बचे। हाणे हालत इहा आहे त तव्हां ॾिसो त तव्हांजो ठट्टो, तव्हांजो सिजावल, तव्हांजो जेको आहे मीरपुर बठोरो, जेके बि आहिनि इलाइक़ा, इन में खारो पाणी आहे। माण्हुनि जे जिस्मनि में रत न आहे, उनजा चप कारा ऐं चहिरो कारो आहे। छाजे करे? बिकॉज़ ऑफ लेक ऑफ स्वीट वाटर। असां हमेशह ताक़तवर खे रोकण लाइ ताक़तवर माण्हू हुजे अॻियां। मूंखे मुंहिंजे मुक़ाबले जेकर थुल्हो माण्हू अची वियो त मूंखे शायदि धिको ॾेई वञे। समुंड बि उहो ई हिकिड़ो मिसाल आहे। समुंड ताक़तवर आहे, उन खे रोकण जे लाइ तव्हांखे ताक़तवर फ्लो खपे, जेको असां ॾियूंसीं कोन पिया। हाणे छा जो समुंड पंहिंजी दादागिरी सां अंदरि अचे पियो, वधे पियो, असांजी ज़मीन खे खाए पियो। उन जो हल इहो आहे त असां जेको एनवायरमेंटल फ्लो खे कंटिन्यू कयूं, तव्हां पाणी स्टोर कयो डिप्रेशन में, कचे जे इलाइक़नि में, उते रेगुलेशन सिस्टम खे जॾहिं पाणी फ्लो थी वञे, हीअ सर्दी जो मौसम अचे, तव्हां वरी वापसि गेट खे रेगुलेट कयो, पाणी तव्हांजो कंटिन्यू थिए, ताकी तव्हांजी एग्रीकल्चर खे नुक़सानु न थिए। हीअ जेको साईं मेमून नवाज़ शाह साहब बि कयो, ॻाल्हियूं कयूं, काफ़ी सुठियूं ॻाल्हियूं आयूं त फूड सिक्योरिटी FAO बि इहा माना नारो थी वञे त फूड सिक्योरिटी ते असीं कमु पिया कयूं। बिल्कुलु फूड सिक्योरिटी ऐं वाटर अवेलेबिलिटी इंसान जे जापे जो वाहिद ज़रियो आहे। असांखे इहे ई इंसान ज़ात खे बचाए सघनि था जॾहिं इहे अवेलेबल हूंदा, पर जेकर इहे अवेलेबल न हूंदा त असांजे जापे जो को रस्तो ई कोन्हे न। तंहिंजे करे असांखे हिकिड़ो त सॉल्यूशन आहे त असां पाणी खे असां मथे न ब्लेम कयूं त उहा मथी अपर राइपेरियन असांखे पिया रोकी न, असांखे स्टेक होल्डर मेन वेठा आहिनि मथे असांखे कंट्रोल पिया कनि। न, असां पंहिंजे पाण में ॾिसूं त एबिलिटी कहिड़ी आहे, जेके अवेलेबल रिसोर्सिस आहिनि उनखे मैनेज कीअं था करे सघूं, उहो हिकिड़ो त इहो ज़रियो आहे। अचो ॿी ॻाल्हि ते, पाणी असां वटि घटि पियो अचे। असां सारियुनि खे हाई डेल्टा क्रॉप आहे, जेको हर ज़मींदार असांजो जेको आहे सो इन ॻाल्हि खे बिल्कुलु कंदो, कमु त असांजो हाई डेल्टा क्रॉप आहे। छो कोन असां उन क्रॉप ते अचूं जंहिंजी वाटर रिक्वायरमेंट घटि आहे? हिकिड़ी वाटर रिक्वायरमेंट जंहिंजी घटि आहे क्रॉप थी, उनखे असां रिप्लेस कयूं, जेको हाई डेल्टा क्रॉप आहे। ॿियो, असांजी क्रॉप वाटर रिक्वायरमेंट छो कोन था असीं उनखे कल पियो? हेॾा इदारा मेहरान यूनिवर्सिटी आहे, टलोजाम यूनिवर्सिटी आहे, इंजीनियरिंग डिपार्टमेंट आहिनि, छो कोन अथई माना एग्रीकल्चर डिपार्टमेंट या इरीगेशन डिपार्टमेंट उनखे अप्रोच कनि त असांखे पर क्रॉप वाटर रिक्वायरमेंट ॾियनि त असां उन हिसाब सां पाणी असां छॾियूं। ॾिसो पाणी जेको आहे न, ॾिसो हिकिड़ी 3 सूरतनि में असांजो ज़्यान थो थिए फील्ड में। पहिरीं ॻाल्हि, तव्हां क्रॉप बीठो आहे, उनजा सीडलिंग्स आहिनि, 2 इंच 4 इंच 4 पन निकिरंदा या 5 पन निकिरंदा, उहो बचो आहे। उनखे तव्हां फ्लड था हिकिड़ो हारी करे छॾे, बने खां बने ताईं पाणी भरे छॾे, उहो आराम सां कोडर खे करे बनो खोले पाणी भरे आराम सां वेहोरे वणे हेठां, पोइ जंहिं महिल पाणी ओवरटॉप करे थो ॿिए बने में, पोइ अची थो बनो बंदि करे। छो? इहो हिकिड़ो मिसाल ईअं आहे, उनखे जेकर नागवार न गुज़रे त ॾियां त ॾिसो, ॿार जी पाणी जी रिक्वायरमेंट नंढड़े ॿार जी अधु गिलास आहे, उनखे तव्हां सॼो गिलास ॾींदो, छा थींदो? वाशरुम मां वेंदो या पेट ख़राबु थींदो। ऐं वॾे माण्हू खे मुंहिंजी रिक्वायरमेंट 8 गिलास आहे, जेको आम बोतलुनि ते लिखियलु आहे, 8 गिलास तव्हांजी पाणी जी रिक्वायरमेंट आहे। तव्हां 8 गिलास में मूंखे हिकिड़ो गिलास ॾियो त मुंहिंजी त उहा जनरेशन कोन थींदी अंदरि ब्लड जी, ऐं त बीमार थी वेंदुसि। माना एक्सेस ऐं लेकिंग ॿई हार्मफुल आहिनि इंसान जे लाइ। साॻी तरह बूटे खे जेको सीडलिंग्स आहे उनखे तव्हां फ्लड था कयो, हू त घुटिजी वियो, अंदरि सॉइल खे एरेशन बि खपे, हवा खपे हेठि पाणी खे बूटे जे पाड़नि में, उहा असां ॾियूं कोन था, असां सेचुरेशन में था आणे छॾियूं। वरी अचो, वरी जंहिं महिल इरीगेशन जो पाणी घटि थो अचे, असांजो हिन में जेको आहे सो इरीगेशन डिपार्टमेंट वारा असांजे जेका वाराबंदी था कनि, अॻिमें हूंदी 15 ॾींहं ते वाराबंदी, हलो 15 ॾींहं ते पाणी आयो, वरी उन खां पोइ वरी ॿिए 15 ॾींहं ते पाणी आयो, सपोज़ न आयो, वेचारो ज़मीनदार उन में ॿिज बि पोखे, खेड़ी बि करे, 1000 रुपया ख़र्च करे,
आख़िर में इंतज़ार में करे त भाई ॿियो पाणी ईंदो तॾहिं हिनखे ग्रोथ में बाद में फ़ाइदो थींदो। ख़बर आहे पाणी कोन आयो, वाटर स्ट्रेस थी वई प्लांट खे, प्लांट उन हेल्दी कंडीशन में आयो ई कोन। ॿाहिरें सेशन में ॾाढो सुठो डिस्कशन पियो हलियो ऐं हाणे जो जेको डिस्कशन थियो आहे हिकु हिकु स्पीकर तमामु बहितरीनु अंदाज़ में समूरनि मसाइलनि जी निशानदेही कई, ख़ुशी थी, कुझु सोल्यूशन बि ॾिना। मैडम ज़िक्र कयो पॉलिसियुनि जो, आउं हिकिड़ी शइ पिन पॉइंट थो करणु चाहियां त 2022 वारी बोर्ड में, उनखां अॻे 2020 जी बोर्ड जंहिंमें थर ॿुॾो मिरपो ख़ासि ॿुॾो, असीं ग्राउंड ते हुआसीं आवाम जी थोरी रिलीफ करण में। 2022 वारी बोर्ड में असां महसूसु कयो वींदे मंछर खां वठी केन शाह जोही में अंदरि में वियासीं, इवन गड़ी खैरो ताईं वियासीं। हिकिड़ो वॾो कल्प्रिट नज़र आयो MNV मूंखे तमामु वॾो कल्प्रिट नज़र आयो, जेका हिकिड़ी दीवार आहे, दीवार चीन त कोन्हे, जेका हिकिड़ी दीवार आहे 8 खां 10 फीट जी, जंहिं हुन पासे जे सॼे पाणी खे रोके रखियो आहे। ठहणु खपे हा, पर इहो बेसिक हिन में इंजीनियरिंग ब्लंडर थियल आहिनि। इन में मुंहिंजे ख़्याल में सरकार जो बि शायदि एतिरो ॾोह न हुजे। जेके उन वक़्त जा इंजीनियर हुआ उन्हनि कुदरती वहकरा रोके छॾिया, जितां पाणी वियो पिए मटे हलियो वञणु खपे हा, उहे बंदि करे छॾिया। त पाणी जो एॾो मिक़दार बि न हुयो। साईं जेका ॻाल्हि कई तव्हां सही कई, त एॾियूं बारिशूं बि न आहिनि, सॼी दुनिया में बारिशूं थियनि थियूं, फ्लैश फ्लड अचनि था, सॼी दुनिया में अचनि था, पर अहिड़ी तबाही एॾो पाणी बीह रहे जो हिकिड़े पासे तव्हांजो मंछर हुजे, जोही हुजे, त ॿिए पासे शहदादकोट हुजे या गड़ी खैरो हुजे। असां ॾिठो त इलाही सारा एक्सपर्ट सां तव्हांजो सवाल आहे। मुंहिंजो जर्नल हिकिड़ो इंजीनियरिंग जे हवाले सां आहे, त इन ते गुफ़्तगू कान थी आहे। चवनि दिस इज़ वन ऑफ द मेजर कल्परेट इन टर्म ऑफ फ्लडिंग। चवनि तव्हां पाणी जी कंजर्वेशन ते तमामु सुठो ॻाल्हायो आहे, पर फ्लड जे इशूज़ ते न ॿाहिरि डिस्कस थियो एतिरो, न हाणे थियो। वरी असां 2020 वारे बोर्डनि में हुआसीं मिरपो ख़ासि में, उते ॾिठोसीं त पाणी एॾो कोन हो, पाणी जा रस्ता सामारे वटि जेके कुदरती वहकरा हुआ उहे बंदि थियल हुआ। खैरपुर खां पाणी थी, खिपरे खां पाणी थी, जॾहिं हेठि बि आयो त उते रोड रस्ता ठहियल हुया, शाखूं निकितल हुयूं, जेके ख़ुदि वॾियूं दीवारूं हुयूं। उते असां पाण ॾिठो जिते 300 मीटर तक़रीबन 350 मीटर जी कुदरती नए हुई या वहकिरो हो, उन ते हुननि 4 फीट जी मोरी ठाहे छॾी, पाणी जो लंघ ठाहे छॾियो, पाणी हुन मां मचियो पिए। मिसाल तौरु पाणी जेकॾहिं गड़ी खैरो खां पाणी वधणु शुरू पियो थियो त 2-2, 3-3 मीटरनि जूं जेकॾहिं मोरियूं हुजनि हा न, हेठि पाणी अचण जूं, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी वहंदो वञे, बिल्कुलु तव्हां सां एॾो डैम न ठहे हा। एग्री कंदसि छा मुंहिंजो पंहिंजो ॻोठु जेको आहे न 2022 में इन ई जेका स्ट्रक्चर्स आहिनि उन्हनि जे विच में लॉक रहियो ऐं ॾाढो जेको आहे सो उनजे करे नुक़सानु थियो। त बिल्कुलु असां ऑर्गेनाइज़र्स खे चवंदासीं त नेक्स्ट टाइम इहो टॉपिक ज़रूरु रखनि, त जेके इंजीनियरिंग स्ट्रक्चर्स आहिनि इरीगेशन जे, त उहे फ़ाइदे जे लाइ या नुक़सान जे लाइ, उहे आम ॾींहंनि में त थी सघे थो त फ़ाइदो ॾींदा हुजनि, पर जेॾीमहिल फ्लड थी अचे त उहे हिकारी कम खे ख़राबु था कनि। सो सर तव्हांजी महिरबानी, असां बिल्कुलु रिकमेंड कंदासीं साईं जन खे त आईंदा इहो हिकिड़ो कंपोनेंट उन में रखनि। बिल्कुलु प्लानिंग सां असांजा कुझु MN MPs आहिनि, मां नालो कंहिंजो कोन थो वठां, सीज़ननि हुनखे रुश्वत जा किरोड़े अरबे रुपया खपनि था, पोइ छा था कनि, अला कनि था त बारिशूं थियनि, पाणी वधे, पोइ उन पाणी खे मॉनिटर करे उनखे डंप करे मथे चाढ़े ऐं उनखां पोइ जेको आहे अची करे बोर्ड कनि था। ऐं उन बोर्ड में ज़ाहिर ॻाल्हि आहे मंशूर खे बि बचाइणो आहे। पोइ इहे 2 असांजा शहर जेके आहिनि मेड़ ऐं जेको आहे खैरपुर नासिर इहे ॿुॾनि था। हाणे चकर छा आहे, बिल्कुलु मतिलबु इहो जो ई तव्हांजा हाणे अर्ज़ु इहो आहे त उन बिल्कुलु तरीक़ो इहो आहे त तव्हां जिथे बि बंदि ठाहियो था उन बंदि में मुख़्तलिफ़ लेवल ते तव्हां गेट विझो, जेतिरो पाणी आहे। मिसाल जे तौर ते सभु असांजा दोस्त वाक़ुफ़ आहिनि त तव्हां सॼी सिंध में सिम कैनाल ठाहिया, हाणे जॾहिं उहे सिम कैनाल अची करे उन बंदि खां ॿाहिरि बचाबंद जेका ठही आहे उनखां उनखे ॿाहिरि ड्रेन करिणो आहे, उते सिम साहिबु हेठि आहे ऐं बंदि मथे आहे। हाणे हुन में थियणो छा आहे त वरी पंप लॻायो, वरी हुनजा ख़र्च खाओ, 12 महीना उहो पाणी बीठो हूंदो आहे, उहो बैक टू द पवेलियन जेको सॼे सिंध जो ॿेड़ो ॿोड़े उनखे वाटर लागिन करे थो छॾे, जंहिंसां असांजो फसल कोन था थियनि ऐं मजबूर आहियूं। मुंहिंजो क्वेश्चन बि इहो हुयो त कंहिं दोस्त क्वेश्चन कयो आहे त पाण जेको आहे ख़ासि तौर ते उहे फसलूं जंहिंमें पाणी घणो आहे उहो इस्तेमालु न कयूं।
हाणे ॻाल्हि आहे असां मजबूर आहियूं, असांजे ज़मीन में सेक चढ़ी वई आहे, सवाइ सारे जे असां वटि कम जे ॿियो को फसल थिए कोन थो, इहा असांजी मजबूरी आहे। इहा सिम ऐं सेक पाण खे हथ सां पाण ॿोड़ायूं था। ऐं हिन में मां डिॼंदुसि कंहिंखां कोन, इरिगेशन डिपार्टमेंट, एग्रीकल्चर डिपार्टमेंट, असांजा सभु गवर्नमेंट जा माण्हू पाण में ॿधियल आहिनि। हिन सिंध धरती खे, पाकिस्तान मां नथो चवां, पाकिस्तान ॿिया वाॻू घणा आहिनि, सिंध धरती खे हिकिड़े क़िस्म जो जेको आहे न हू पटे पिया खाइनि। हुनखे इहो अहसासु न आहे। जीअं साईं ॻाल्हि कई साॼो त भई तव्हांखे अहसासु कोन्हे सुभाणे असां खाईंदासीं छा। हींअर तव्हां केॾी मिलावट करे छॾी आहे शयुनि में। अन्न मां विकिणां थो हिकिड़े पैसनि सां, 54-55 ते मूंखे साॻियो अटो थो मिले, मां केॾां वञा। त महिरबानी करे आवाम अचे अॻियां, सोसाइटीज़ अॻियां अचनि, NGOs अॻियां अचनि। ईअं कमु कोन्ह थींदो, ऑफिसर कॾहिं कमु कोन्ह कंदो। दरियाउनि जे अंदरि असां इहो शायदि ई मिस कयो आहे त दरियाउनि जी डिसिल्टिंग जो जेको मैकेनिज़म आहे उहो एतिरो एफिशिएंट कोन्हे को। कंहिं ज़माने में दुनिया में काफ़ी मुल्कनि में जेके रिवर्स आहिनि उते ड्रेजिंग सिस्टम हलंदो आहे, ऐं हिते ड्रेजिंग सिस्टम सिंध जे अंदरि जेको आहे सो न हुअण करे असांजे बैरेजिस ते लोड आहे, उनजी कैरिंग कैपेसिटी घटिजी वई आहे। ऐं ख़ासि तौर ते असां पोइ चऊं था त भई स्ट्रक्चर जेको डाइवर्जेंट स्ट्रक्चर लॻल आहे सो कमज़ोर आहे, कंहिं वक़्तु बि जेको कोलेप्स करे सघे थो या नओं ठाहिण जी ज़रूरत आहे। त महिरबानी करे इनखे नेक्स्ट को जॾहिं सेशन थिए अहिड़ो, उनमें इनखे ज़रूरु रखियो आहिनि त स्टडी करण जी ज़रूरत आहे। हिन ते मुमकिन कुझु स्टडीज़ थियूं बि हुजनि, पर ड्रेजिंग इज़ अ मस्ट, इट्स अ मैकेनिकल प्रोसीजर कि अर्ली तव्हां डिसिल्टिंग जो हिकिड़ो मैकेनिज़म आहे, इनजी प्रॉपर जेका तव्हां ग्रेडियंट आहे जेको आहे स्लोप आहे, छाकाणि असां वेझा आहियूं इंडस डेल्टा खे, असांजो सी लेवल खे असांजो तमामु घणो घटि ग्रेडियंट आहे, ख़ासि तौर ते कोटरी बराज डाउन स्ट्रीम, पर असां गुडू बराज खां मथे अचूं ऐं ऑनवर्ड्स टू सखर बराज एंड कोटरी बराज। मुंहिंजो कमेंट आहे जेकॾहिं इहो उनखे कंसीडर कयो वञे त आई विल बी ग्रेटफुल फॉर नेक्स्ट सेशन। थैंक यू वेरी मच। असां हिन वक़्त ताईं जेके नुक़सान कया आहिनि उहे नेचुरल साइकिल खे डिस्टर्ब करे कया आहिनि। उहो दरियाहनि जो पाणी समुंड ताईं पहुचाइणु हुजे, पाणीअ जो हिकिड़ी जॻह ते किचिरे जो फोकस करणु हुजे, नेचुरल साइकिल जेका आहे ज़हन में इहो रखणु खपे त असां अहिड़ियूं पॉलिसीज़ या तरीक़ा एडॉप्ट कयूं जंहिंसां नेचुरल साइकिल डिस्टर्ब न थिए। त आउं सम्झां थी उन सां घटि में घटि नुक़सानु थींदो, जेको हिन वक़्तु असां करे चुका आहियूं उन खां बची वेंदासीं। उन खां पोइ ॿी रिकमेंडेशन आई आहे त इंजीनियरिंग जेके स्ट्रक्चर्स आहिनि उन्हनि खे रिविज़िट करणु खपे। हिन वक़्तु जेको उनसां ॾाढो पुराणो असांजो स्ट्रक्चर्स आहिनि उन्हनि खे रिविज़िट करणु खपे। ऐं उन जी रिकमेंडेशन इहा आहे त उन जे लाइ जेकॾहिं त सेंटर हिकिड़ो अलॻि सां सेशन रखाए। ऐं रेन वाटर स्टोरेज जो ऑप्शन आयो, उन में मूंखे हिकिड़ो सुवाल हो, साईं जिन शायदि तव्हां रेन वाटर स्टोरेज जी ॻाल्हि कई, आई डोंट रिमेंबर, त जेको पाणी आहे उहो जेॾीमहिल फ्लड में अचे थो त असां डाइवर्ट कयूं कि अहिड़ी जाइ ते उते स्टोर कयूं, त छा जेको असां स्टोर कंदासीं मिसाल तौरु 4 महीननि जे लाइ, त असां वटि जेॾो सिज आहे, जेॾी उस आहे, इवापोरेशन रेट आहे प्लस इनफिल्ट्रेशन आहे, छा असांजी इहा एक्टिविटी, मूंखे लॻे थो त हिन ते हिकिड़ी स्टडी जी ज़रूरत आहे इन रिकमेंडेशन ते, त छा इहा असां जेकॾहिं रिकमेंड कयूं था त इहा फीज़ेबल हूंदी या न फीज़ेबल हूंदी असांजे क्लाइमेट में, जिते असांजो सिज हर वक़्तु पाणी उॿारींदो आहे पियो मथे, त उहा बीहंदो बि ऐं बीहंदो ई कोन। ओवरऑल असां ईअं चई सघूं था त वी आर स्टिल इन सेफ हैंड्स, मतिलबु जेके वाटर जी क्वालिटी जा साईं खौर साहब ॿुधायो त जेका हिन वक़्तु TDS ऐं ॿियूं आहिनि, त स्टिल असां सेफ आहियूं। पर क्वेश्चन इहो आहे त केसि ताईं असां छा इहो ईअं ई हलाईंदा रहियासीं त घणनि सालनि ताईं इहो कमु हली सघंदो। तंहिंजे करे जेके हिन सेमिनार में रिकमेंडेशन्स आयूं आहिनि उन ते जेकॾहिं अमल थियो त जेको सो बहितर थी सघे थो।